लब्बैक 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 या रसूलुल्लाह ये तर्क लब्बे जे तरफा कैप लॻाई वियो आहे बरसात जे करे या बोर्ड जे करे इन हालात खे मद्देनज़र रखंदे हीअ कैंप लब्बैक जे तरफां लॻी वई आहे। जेको कुझु थी सघे असां ही माण्हुनि ताईं पुॼाईंदासीं। कुझु माण्हू आहिनि वीचारा बीमारियुनि में मुंहुं कढिया आहिनि, दवा मिली आहे, माण्हू उन्हनि जेके घरों कपिड़ा बि न करे सघिया आहिनि, जाम करे जे तमाम सरकार करे ही कपड़ा ॾिना, के रिली ॾिनी, के दवा ॾिनी, के बिस्कुट ॾिनो, के खीर जो पैकेट ॾिनो। जो नंढा मासूम अहिड़ा बच्चा बि ख़बर पिया आया आहिनि जेके खीर कोन थो मिले सही। जेकॾहिं खीर मिलनि था वधीक अहिड़ो खीर आहे जो ॿार अञा वधीक बीमार थी थियनि। उन जे करे असांखे कैंप लॻे जे हीअ हक़ीक़ी मुस्तक़नि ताईं ताकि लबे जो पैगाम बि पइजे ऐं उनजी माली मदद बि थिए ऐं उनजो साकार थी वञे। इहो असां मक़सदु खणी हिते कैंप लॻाई आहे। अहिड़ी तव्हां ॿुधी रहिया हुआ तहरीक लबे खां नंढी कैंप पई आहे ऐं सभिनी खे मतिलबु जेको थी सघे तहरीक लबे वारनि खे सपोर्ट कनि, जीअं अॻिते हली ही उन्हनि खे आवाम में कुझु न कुझु ॿुधाए सघनि जेके बोर्ड मुतासिर थी आया आहिनि। असीं साईं ॿिए खां पुछंदासीं उन्हनि जेको हिन वक़्तु बोर्ड जो सिलसिलो आयो आहे 2010 छा पर मां ईअं चवंदुसि त पाकिस्तान जी तारीख़ में बदतरीन बोर्ड आहे ऐं सरकार वटि एतिरो इमदाद न आहे छो त हू अवाम खां वधीक ग़रीब आहिनि। हुअण जे बावजूदि चवनि था असां वटि वसाइल न आहिनि। माण्हुनि जूं उमेदूं हुयूं पाक फौज में, तो असांजे पाक फौज जे चीफ ऑफ आर्मी बाजवा साहब जो ताज़ो ई कल्ह खैरपुर मीरस में बयानु आयो आहे त मुख़ैर हज़रात साम्हूं अचनि। हिन जो मक़सदु इहो आहे त अवाम जी मदद पाण करे त ही जेके मुख़्तलिफ़ कैंपूं आहिनि लबैक तहरीक वारनि जे तरफ़ां या मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी धुरियूं इनफरादी ऐं इज्तिमाही कमु कनि था, इहा इंसानियत जी ख़िदमत आहे जंहिं हिकिड़े इंसान जी ज़िंदगी बचाई उन इंसानियत खे बचायो। त असां हर एतिरे क़दुरु जो साबुण जी चकी ॾेई सघूं उहा बि ॾियूं, नंढड़ी पती ॾियूं उहा ॾियूं, हिकिड़ी ॿारी कंहिं नंढड़े ॿार मासूम लाइ वठी ॾियूं था उहा बि ॾियूं। जंहिंमें जेतिरी वुसअत ऐं ताक़त आहे उहे ॾिहाड़ा सदाईं रहणा न आहिनि। हुकूमत वारनि जे मथां भाड़नि असांजी बेवकूफ़ी आहे। असीं पंहिंजो पाण जेके सरमाएदार हितां जी अवाम मां त चवां त हींअर असांजे जामशोरो में 90% माण्हू ॿाहिरां आयल आहिनि। 10% जेके रहनि था उहे पंहिंजी मदद पाण तहत उनजे पाड़े में अची जेके माइट मिट वेठा आहिनि हू उन्हनि जी ख़िदमत कनि था। तंहिंजे बावजूदि बि अल्हम्दुलिल्लाह कैंपनि ते जेके मुख़ैर हज़रात आहिनि हणा वणा जी बुनियाद ते ॾियनि था ऐं असीं उमेद आहियूं पंहिंजे वतन सिंधी माण्हुनि खां, मुल्क जे हमदर्दनि खां अवाम जेतिरो हिन ॾुखे मरहले में कमु ईंदो आहे एतिरी सरकार कमु ईंदी आहे। असीं माण्हुनि मञा मुतमइन आहियूं, पंहिंजे आशिक़ रसूलनि मञा, हुबुल वतन पाकिस्तान मञा, सिंध जे माण्हुनि मञा असीं मुतमइन आहियूं ऐं उहे असांखे यकीनन उन्हनि जी मुआविनत ऐं मदद सां ही पंहिंजो नओं मुल्क नई सिंध वरी ॿीहर ॾे सघंदासीं।